अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। न कहे अमीर जा न कहे वजीर जा न कहे अमीर जा न कहे वजीर जा असी गुलाम आयो सई गुल मोहम्मद काजी साहब जा। सुभान न कहे अमीर जा न कहे वजीर जा असी गुलाम सोने सई गुल मोहम्मद काजी साहब जा। खड़ी जॾहिं नेण सुणो निहारी दो आहे आशिकन जी दिलन के जियारी दो आहे। जॾहिं मां साईं जो मदरसो छॾियुमि सभु कुझु हिन कदीर छॾियो सभु कुझु कदीर छॾियो मां साईं जो ग़ुलाम आहियां हिननि बचड़नि जी कान मां हिते साईं जे मदरसे में पर उन खां बाद में मां बि हलियो आर्मीअ में त अल्लाह जी ज़ात थी ॾिसे त मां साईं खे पुकारींदो हुयुसि साईं खे पुकारे सॾड़ा कंदो हुयुसि त मूंखे को बि टेंशन न हुयो का बि परेशानी न हुई। मुंहिंजी ट्रेनिंग ईअं निंड ख़्वाब वांगुरु गुज़री वई। उन खां बाद में एॾा माण्हू मूं ते आशिक़ छा एॾा आशिक़ थिया कंहिंजे करे साईं जे छो त मां साईं खे पहिरियां ई नात पढ़ंदो हुयुसि या आज़ान ॾींदो हुयुसि या तिलावत कंदो हुयुसि या क़ुरान पढ़ंदो हुयुसि त मां पहिरियां साईं खे सॾड़ो कंदो हुयुसि साईं खे यादि कंदो हुयुसि त ओ मुंहिंजा साईं अॻिते लाइ पारत हुजे त एॾो साईं जो एॾी साईं जी करामत जो अॻिते मूंखे टेंशन ई न हुयो परेशानी न थी त शाइर तो फरमाए खणी जॾहिं नेण सुहिणो निहारी दो आहे आशिकन जी दिलन के जियारी दो आहे। अॻिते हीअ फ़क़ीर ॾिसो ॿियनि फ़क़ीरनि तां हथ खणो हिन फ़क़ीर खे ॾिसो। अॻिते शाइर फरमाए थो मौजुनि में सदा ॾिसो फ़क़ीर अदा मौजुनि में सदा ॾिसो फ़क़ीर अदा मिली निगाह जो जल खे वियो ख़ैर आ। न के वज़ीर जा न के अमीर जा न के वज़ीर जा असी मुरीद सोने साईं गुल मोहम्मद काज़ीअ जा न के अमीर जा। दुनिया सजी घुमी ॾिस इजाज़त अथई अदा मुझे साईं यार जहिड़ो गोले ॾेखार सदा अहिड़े दौर में फितने जे दौर में अहिड़े दौर में फितने जे दौर में गली गली शहर शहर में फैज़ आ न के अमीर जा न के वज़ीर जा न के अमीर जा न के वज़ीर जा असी गुलाम साईं गुल मोहम्मद काज़ीअ जा
न कंहिं अमीर जा। राति जो हिकिड़े दुकान ते वियुसि त ॿ टे उन्हनि वटि ठारायां पियो, थोरा वार पियो ठारायां त ॿ टे उन्हनि वटि छोकिरा आया ऐं उन हज मां उन खां पुछियो त छाजे लाइ आया आहियो, कीअं आया आहियो? त हुननि चयो त असांखे उहा शइ खपे जेका खटी हुजे, जेका खटी हुजे, इस्तेमालु करण खां पोइ पाणी जाम वणे। पोइ वरी उहे छोकिरा पासे ते विया हलिया, गिला बि कोन पियो हुन सां कयां, लेकिन हुन हजम खे चयुमि त बसि यादि साईंअ खे करे हुन हजम खे चयुमि त भाऊ हिकिड़ी ॻाल्हि चवां? चई त कहिड़ी? इहे जेके छोकिरा इहे छा पिया चवनि, चर सजीला न? चई त तोखे कंहिं ॿुधायो, तोखे कंहिं ॿुधायो? चयोमांसि त न, बंदि कयो। चई त तोखे कंहिं ॿुधायो? त मूं चयोमांसि त सॼा करमान साईंअ जा जो हलाए पियो पूरी हिन दुनिया में। वधीक अञा बि हिन सुहिणे साईंअ खे अर्ज़ु आहे त ओ मुंहिंजा अल्लाह साईं, साईंअ जे सदके में वरी 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 हज़ार दफ़ा लख दफ़ा मां चवां थो, मुंहिंजा अल्लाह साईं, साईंअ जे सदके में का अहिड़ी हिन ॿारनि जे बि सदके, साईंअ जे बि सदके अहिड़ी का नौकरी मिली वञे जो साईंअ जी मस्जिद मां आलिम कढां, मुफ्ती कढां, हाफ़िज़ क़ुरान कढां, कारी कढां। बस क्या करूं, क्या करूं? पढ़ने और पढ़ाने का बहुत शौक था, लेकिन कभी अर्श पर, कभी फर्श पर, कभी उनके दर, कभी दर बदर। गमे आशिकी तेरा शुक्रिया, मैं कहां कहां से गुजर गया, कभी रास्तों में तन्हा, कभी हूँ रूदे सहारा। मैं जुनूं का हम सफर हूँ, यार दोस्तों यारो मेरा कोई घर नहीं। हाँ, कॾहिं ॾिसो चनन वटि, कॾहिं ॾिसो मुबेजन वटि, कॾहिं ॾिसो दाली शहर में, कॾहिं ॾिसो मोरे, कॾहिं ॾिसो नौशहरे। छा इहो मुंहिंजो हिकिड़ो ई घर नाहे? मुंहिंजो हिकिड़ो ई घर नाहे। बसि इहे सभु आहिनि करम साईंअ जा, जो मूंखे इहा पूरी दुनिया सुञाणे थी साईंअ जे सदके में त साईंअ जो ग़ुलाम आहे, साईंअ जो फ़क़ीर आहे। त साईं, इहा पूरी मुंहिंजी मर्ज़ी आहे त मां पूरी सॼी ज़िंदगी मां तुंहिंजे दरवाज़े ते बसर करे छॾियां, गुज़ारे छॾियां। मूंखे कुझु बि न खपे, मूंखे बसि तुंहिंजो दरवाज़ो खपे, बसि ॿी का मूंखे का शइ न खपे। त हीअ मुंहिंजा इहे जानी दोस्त मूंखां सवाइ मूंखे ख़बर ई त ॾुखिया बि थिया आहिनि ऐं बेअंदाज़ बेलोज़ ॾाढा ॾुखिया थिया आहिनि। ऐं असांजो इहो फ़क़ीर जुड़ियल फ़क़ीर असांजो फ़क़ीर जुड़ियल असांजो चोॾीं कंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह इन खे हूअं शागिर्द मिलंदा हुया। मुंहिंजे वए खां पोइ साईंअ जे लाइ कोई बि शागिर्द मौलवी नथो ॾिए, छाजे कारण मां हुयुमि त साईंअ जा करम हुया नी, मूं ते साईंअ जा करम हुया। साईंअ जे लाइ मां रक्षा 2-3 भरे मोकिलींदुसि त साईंअ ते वञो, इंतिहाई पढ़ाई करियो, त साईंअ खे वरी बि पार ते इहा ई रब खां दुआ घुरंदासीं त साईंअ खां, साईंअ जे सदके में बसि ॿियो मूंखे कुझु बि न खपे, न को दौलत खपे, न माल मिल्कियत खपे। इहो हिकिड़े क़िस्म जो प्यारु आहे। अॼु मां तव्हां सां दिलि खोले सीनो फाड़े ऐं कचहरी इन करे थो कयां त साईंअ जी मां पिड़ में वेठो आहियां। साईं मुंहिंजो अल्लाह साईं ॿुधे बि थो ऐं ॾिसे बि थो। मुंहिंजो अल्लाह साईं ॿुधे बि थो ऐं ॾिसे बि थो, छो त मुंहिंजे अल्लाह फरमायो वहुव मअकुम, वहुव मअकुम, मां तुंहिंजे एतिरो क़रीब आहियां, तुंहिंजे साह जी रग खां बि अञा वधीक मां तोखे वेझो आहियां। त तूं मूंखां दुआ घुर। त मुंहिंजा अल्लाह साईं इहा ई दुआ आहे त बसि पंहिंजे दरवाज़े ते वरी फिर कहिड़े बि बहाने सां, कहिड़े बि बहाने सां वरी पंहिंजे दरवाज़े ते फिर मोटाए आण। दुआ था घुरूं अल्लाह ताला शाल इन में का कमी कोताही थी हुजे या हिन बचिड़नि खां का ग़लती थी हुजे, मुंहिंजा अल्लाह साईं इन बचिड़नि जी ग़लती माफ़ फरमाइजां। साईंअ जी पिड़ में मुंहिंजा अल्लाह साईं, मुंहिंजा करीम रब जेके बि हिननि पढ़ियो आहे, सलात सबूरी पढ़ी अथनि, सुहिणो क़ुरान करीम पढ़ियो अथनि या सलात सबूरी पढ़ी अथनि, मुंहिंजा अल्लाह साईं, मुंहिंजा करीम रब हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में तोहफ़तन हदीयतन पेश तक क़बूल मंज़ूर फरमा। मुंहिंजा अल्लाह साईं, मुंहिंजा करीम रब
उन जे वसीला जलील सां तमाम अंबिया किराम, तमाम औलिया किराम, अख्ताब अब्दाल या रब्बल आलमीन, खुसूस बिन खुसूस हज़रत महबूब सुभान शहबाज आमखानी मुहियुद्दीन मीर मुर्शिदना सय्यदना हज़रत अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि जी दरबार में तोहफतन दीतन पेशतक को कबूल मंजूर फरमा। मुझे अल्लाह से चंद पारन जो सवाब कुरान पाक जे मुझे पारा खत्मे जो सवाब मुझे अल्लाह से खुसूस मिन खुसूस साईं गुल मोहम्मद काजी जेरू मुझे अल्लाह से साईं जे दरबार में तोहफतन दीतन पेशतक मुझे अल्लाह से मुझे करम मरब मुझे अल्लाह से तो कबूल मंजूर फरमा। कुरान पाक जो खत्मो कबूल मंजूर फरमा। साईं जे सदके में असांजा बेड़ा पार अता फरमा। मुझे अल्लाह साईं हिनन ॿारनि जो मां टेम कढी ऐं हिते वठी आयो आहियां। मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजा त हथड़ा तूं मोटाईंदे मुंहिंजा करीम रब, लेकिन असां मां हिकिड़ो त अहले दिल हूंदो जेको इन ॻाल्हि ते मंज़ूर हूंदो ऐं चवंदो हूंदो त असांजो साईं मोटी अचे। मुंहिंजा अल्लाह साईं वरी बि मां चवां थो मुंहिंजा करीम रब न सभिनी जे सदके में साईं जे सदके में असां सभिनी जी दुआऊं क़बूल मंज़ूर फरमा। मुंहिंजा करीम रब हिन में जेके बि बीमार आहिनि उनखे अला शिफ़ाए कामिला अता फरमा। हिननि जे घर में जेके बि बीमार आहिनि उनखे अला शिफ़ाए कामिला अता फरमा। शहरनि में बीमार आहिनि, ॿाराणियुनि में बीमार आहिनि, जंगलनि में बीमार आहिनि, मुंहिंजा अल्लाह से उन्हनि सभिनी खे शिफ़ाए कामिला अता फरमा। जेके बेरोज़गार आहिनि मुंहिंजा अल्लाह से उनखे हलाल रिज़्क़ अता फरमा। मुंहिंजा अल्लाह से जेके बेनमाज़ी आहिनि उनखे नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा। सुनो कुरान करीम पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा। मुंहिंजा अल्लाह साईं हिन शागिर्दनि खे हाफ़िज़ कुरान बना, कारिल कुरान बना, आलिम दीन बना, मुफ्ती दीन बना। मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजा करीम रब क़बूल मंज़ूर फरमा। अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा रब्बि रहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। मुंहिंजा अल्लाह साईं असां सभिनी जे वालिदैन जी मग़फ़िरत अता फरमा। असां सभिनी जे वालिदैन जी मग़फ़िरत अता फरमा। वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन व मा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिही इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलैन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही अजमईन।